नाज़रीन हेडलाइन सवारी वाक़िया अॻु कंदासीं। सूबा इलेक्शन कमिश्नर एजाज़ अनवर चौहान चयो आहे त 14 ज़िलनि में थियल मकानी चूंड की निगरानी कई पई। चूंड दौरान को बि अणवणंदड़ वाक़ियो पेश न आयो। सूबा इलेक्शन कमिश्नर एजाज़ अनवर चौहान चयो त चूंड दौरान वॉशरूम समेत समूरियूं सहूलियतूं फराहम कई पियूं। हुन चयो त CCTV कैमराऊं बि लॻाई पियूं। पहिरीं मरहले में इलेक्शन कमीशन की कारकर्दगी बेहतर रही। संदसि चवणु हो त मकानी चूंड जे ॿिए मरहले लाइ 21,298 उम्मीदवार आहिनि। ॿिए मरहले लाइ 1 लख अमलो मुक़ररु कयो वियो आहे। सूबा इलेक्शन कमिश्नर जो चवणु हो त हुकूमती इदारनि चूंड पुरअमन कराइण जी ख़ातिरी कराई आहे। सूबा इलेक्शन कमिश्नर एजाज़ अनवर चौहान जो चवणु आहे त 14 ज़िलनि में थियल मकानी चूंड की निगरानी कई पई। चूंड दौरान को बि अणवणंदड़ वाक़ियो पेश न आयो। सूबा इलेक्शन कमिश्नर एजाज़ अनवर चौहान चयो त चूंड दौरान वॉशरूम समेत समूरियूं सहूलियतूं फराहम कई पियूं। हुन चयो त CCTV कैमराऊं बि लॻाई पियूं। पहिरीं मरहले में इलेक्शन कमीशन की कारकर्दगी बेहतर रही। संदसि चवणु हो त मकानी चूंड जे ॿिए मरहले लाइ 21,298 उम्मीदवार आहिनि। ॿिए मरहले लाइ 1 लख अमलो मुक़ररु कयो वियो आहे। सूबा इलेक्शन कमिश्नर जो चवणु हो त हुकूमती इदारा चूंड पुरअमन कराइण जी ख़ातिरी कराई आहे। ख़बर से शेयर कई पिया। सूबा इलेक्शन कमिश्नर एजाज़ अनवर चौहान चयो आहे त 14 ज़िलनि में थियल मकानी चूंड की निगरानी कई पई। चूंड दौरान को बि अणवणंदड़ वाक़ियो पेश न आयो। सूबा इलेक्शन कमिश्नर एजाज़ अनवर चौहान चयो त चूंड दौरान वॉशरूम समेत समूरियूं सहूलियतूं फराहम कई पियूं। वधीक तफ़सील मालूम कंदासीं कराची मां इमदाद सुमरा खां। जी इमदाद आगाह कजो। जी इमदाद वधीक सूबा इलेक्शन कमिश्नर जो छा चवणु हो? जी बिल्कुल मूंखे ॿुधाईंदा हलूं त कुछ देर अॻु सूबा इलेक्शन कमिश्नर एजाज़ अनवर चौहान जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इलेक्शन कमीशन जी पंहिंजी फोर्स 1000 खां घटि आहे। हिन जो वधीक चवणु इहो त जंहिं जॻह ते निशान ग़लति छपिया विया आहिनि उते जेको आहे सो रीपोल थींदी। सरपारकर में ठपनि वारे मामले ते एक्शन वरितो वियो आहे। MPA जे पुट ऐं लाटाणे में वाक़िए ते एक्शन वरितो वियो आहे। अॻु घटि माण्हू मरंदा हुआ जॾहिं त हाणे जेको आहे हाणे कुझु जेको इलेक्शन जे हवाले सां जेका कुझु अमन अमान बरक़रार रहियो आहे। जॾहिं त बलदियाती इलेक्शन जे ॿिए मरहल में जेको आहे 25 जुलाई ते जेको आहे उहा इलेक्शन थी रही आहे। हिन जो इहो बि चवणु रहियो त एॾे 245 नाम लियाकती सीट ते 270 पोलिंग स्टेशन 1080 पोलिंग बूथ 31 उम्मीदवार शामिल आहिनि। जॾहिं त 27 जून ते जेको आहे इहा चूंड थींदी। जी महिरबानी इमदाद तफ़सीलनि जे लाइ।